इहा तव्हां सभिनि जी दुआऊं ई आहिनि जंहिंजे करे अम्मा जी तबीयत बहितर थिए थी, पर अञा ICU में आहे अम्मा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अवां सभिनि लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। पर शब्बीर चन्ना जे सिहत जे बारे में नई अपडेट अची वई। अदी आलिया चन्ना अपडेट ॿुधाए जे चयो आहे त अम्मा जी तबियत बहितर थी रही आहे ऐं बहितर थिए पई। अवां सभिनी खे दुआउनि जो अपील आहे। आलिया चन्ना इहो पिणु ॿुधायो त अम्मा खे वेंटिलेटर तां लाहे ICU में रखियो वियो आहे ऐं अम्मा जी तबियत पहिरियां खां काफ़ी बहितर आहे। मां पंहिंजे सभिनी भाइरनि भेणनि खे दुआ जी अपील कयां थी त अम्मा खे दुआउनि जी अञा ज़रूरत आहे ऐं दुआ कनि। उन खां अलावा मके मदीने वारनि खे पिणु आलिया चन्ना इल्तिजा कई आहे त हू अञा दुआ कनि त जीअं अम्मा बिल्कुलु ठीकु ठाक थी असां सां ॻाल्हाइणु शुरू करे ऐं मस्जिद में इज्तिमाही दुआ करायो, जंहिंजे नतीजे में अम्मा तां अलाह पाक ही ॾुखियो वक़्तु ख़तमु करे। आलिया चन्ना इहो पिणु चयो त इहे अव्हां सभिनी जूं दुआऊं इहे आहिनि जो अम्मा जी तबियत एतिरी बहितर थी आहे ऐं उमेदु आहे त अम्मा कुझु ॾींहंनि अंदरि अंदरि तमामु बहितर थी वेंदी ऐं इनशा हूअ वरी ॿीहर तव्हांजे साम्हूं ईंदी। आलिया चन्ना वधीक चयो त मां अम्मा जे तमामु परिस्तारनि जी शुक्रगुज़ार आहियां जिन मूंसां ॾुखे वक़्त में साथ ॾिनो ऐं मूंसां दुआउनि में गॾु रहिया। त प्यारा दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी। दुआउनि में यादि कजो। अॻे वीडियो में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।